नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त भरिया सिटी में लाखा रोड भरिसां ॻोठ होत खान जलबाणी में नाठी शमन सूमरे हथां गोली हणी सोहरो रजब सूमरो क़तल थी वियो आहे। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे। जवाबदार शमन सूमरो पंहिंजे घरवारी ते बिला जवाज़ तशद्दुद कंदो हो। सोहरे पारां न्याणी खे मारकुट न करण जूं ॻाल्हियूं दौरान मुंहुं मारी थियण बाद फायरिंग करे क़तल कयो आहे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त भरिया सिटी में लाखा रोड भरिसां ॻोठ होत खान जलबाणी में नाठी शमन सूमरे हथां गोली हणी सोहरो रजब सूमरो क़तल थी वियो आहे। पुलिस वाक़े वारी हंधि पहुची लाश पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो आहे। जवाबदार शमन सूमरो पंहिंजे घरवारी ते बिला जवाज़ तशद्दुद कंदो हो। सोहरे पारां न्याणी खे मारकुट न करण जूं ॻाल्हियूं दौरान मुंहुं मारी थियण बाद फायरिंग करे क़तल कयो आहे।